मटियारी ज़िले इंतजामिया पारां SSP ऑफिस मटियारी खां अली बाबा शादी हाल ताईं मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई, जंहिंजी क़यादत डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो ऐं SSP मटियारी आसिफ अहमद बुगियो करे रहिया हुआ। रैली में सवेन आशिकाने रसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ में नारेबाज़ी करे रहिया हुआ। रैली में ज़िले जे समूरनि खातनि जे ऑफिसरनि मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली अली बाबा शादी हाल वटि इख्तिताम पज़ीर थी, जे बाद अली बाबा शादी हाल में मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल सजाई वई। इन मौक़े ते अहले सुन्नत जे नाले वारे आलिम दीन अल्लामा सैयद मुज़फ़्फ़र हुसैन शाह क़ादरी ख़िताब कयो, जॾहिं त मुल्क जे मशहूर नात ख़्वान अंस बिरादर्स ऐं सिंध जे नाले वारे नात ख़्वां इसरार हैदर मेमण हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में अक़ीदत जा गुल नछावर कया। जे बाद में इंतजामिया पारां बहितरीन नात ख़्वानी कंदड़नि शागिर्दनि में इनाम पिणु तक़सीम कया विया। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़हरानी, दरगाह शखी हाशिम शाह जे गादी नशीन पीर अलायार शाह हाशमी, अहले सुन्नत जमात अॻवान हाफ़िज़ बिशारत मेमण, PP ज़िले सदर अली हुसैन शाह जामोट ऐं मीडिया जे नुमाइंदनि तोड़े शेरियन वॾे अंग में शिरकत कई। महफ़िल मिलाद जी पुॼाणी ते ज़िले इंतजामिया पारां शिरकत कंदड़नि लाइ लंगर पिण जो इंतजाम कयो वियो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।